जी बिल्कुल, हैदराबाद में मलेरिया ऐं डेंगी जा वधंदड़ ख़दशनि ते मेयर हैदराबाद हिकिड़ो इजलास घुराए गुज़िरियल ॾींहंनि खां हिकिड़ो इजलास घुराए यूसी चेयरमैन खे हिदायत कई वई त पंहिंजी पंहिंजी यूसीनि में मच्छर मार स्प्रे करायो वञनि। अॼु हुन हवाले सां यूसी 153 चेयरमैन मेयर अमजद चालपुर संदसि यूसी में मच्छर मार स्प्रे जो आगाज़ कयो आहे, जेको अवाम जी कुझु शिकायत हुई। गुज़िरियल ॾींहंनि में बि हिकिड़ो शीदीगोड में स्प्रे करायो वियो, जिते अवाम जी शिकायत हुई त दवा न पई इस्तेमालु थी वञे। उन हवाले सां असांजो जेॾीमहिल मीर अमजद चालपुर सां राब्तो थियो त अॼु जॾहिं हुननि आगाज़ शुरू कयो आहे स्प्रे जो, त अॼु असांखे हुननि ऑन कैमरा घुरायो आहे। रिकॉर्डिंग जे दौरान ई हुननि इहो चयो आहे त तव्हां पाण अचो, तव्हांजे साम्हूं असां दवा मिलायूं था। उन हवाले सां बि मीर अमजद चालपुर सां ॻाल्हाईंदासीं। अवाम जे कुझु ॿिया सवाल जवाब बि आहिनि, उन्हनि जे हवाले सां बि ॻाल्हाईंदासीं। सर, सभ खां पहिरीं त तव्हां इहो ॿुधायो, अवाम जेका गुज़िरियल ॾींहंनि में तव्हां शीदीगोड में स्प्रे कराया हुआ, उन में अवाम जी शिकायतूं हुयूं त दवा न पई इस्तेमालु थी वञे, ख़ाली डीज़ल इस्तेमालु कयो पियो वञे। उहो छा उन में केतिरी सदाकत आहे? ऐं उन खां अलावा ॿिया बि कुझु सवाल आहिनि अवाम जा, जेके तव्हां सां ॻाल्हाईंदासीं ऐं पुछंदासीं। उहो थोरो असांखे टाइम ॾिजो। ऐं हींअर तव्हां जेको मच्छर मार स्प्रे करायो पिया, उनमें दवा केतिरी मिलायो पिया ऐं कीअं मिलायो पिया, उहो थोरो ॾेखारियो। जी साईं, बिल्कुलु महिरबानी तव्हांजे चैनल जे तसदुल सां अॼु अवाम खे आगाह कयूं पिया। असांखे मेयर साहब जूं हिदायतूं जनाब काशिफ शोरे साहब जूं, त जीअं त मलेरिया जो असांखे लेटर बि मिलियो, डेंगी जो स्प्रे करायो। हुनजी हिदायतुनि ते असां शीदीगुड में स्प्रे कराए चुका आहियूं। अॼु वरी टंडो जानिया में करायूं था। साईं असांजो वाइस चेयरमैन बीठो आहे, असांजे मुलाज़िम साईं छा, ऐं असां गॾिजी टीम आहियूं सॼी। हाणे हिनखे अचो त तव्हांखे दवा ॾेखारियूं। हुनमें तक़रीबन 1000 ml अचे थो, हुनमें 350 ml विझंदा आहियूं, जंहिंमें मुंहिंजी टंकी फुल थींदी आहे। अच्छा, केतिरो हुन में डीज़ल केतिरो हूंदो आहे? डीज़ल 6 लीटर हूंदो आहे। 6 लीटर में 6 लीटर टैंक 350 ml। जी हा, 350। ऐं ॾेखारियो। अचो, कैमरामैन खे गुज़ारिश कंदसि त साईं यूसी चेयरमैन पाण हुननि खे हिदायत ॾींदा दवा मिलाइण जी। यूज़ कई आहे, हाणे अॼु एतिरी वारा यूज़ कंदासीं 350 ml। ठीकु आहे, हे तव्हां ॾिसो भले वीडियो भरियो। ऐं नाज़रीन, तव्हांजे साम्हूं आहे, जीअं अवाम जी शिकायत हुई त यूसी चेयरमैन जेको स्प्रे करायो पियो वञे, उनमें दवा मच्छर मार जेका दवा आहे उहा न पई इस्तेमालु कई वञे। हीअ मीडिया जे साम्हूं ऑन कैमरा दवा मिलाई पई वञे यूसी चेयरमैन 153 मीर अमजद चालपुर जे तरफ़ां। हाणे दवा बि मिली चुकी आहे ऐं हाणे हुनमें डीज़ल मिलायो पियो वञे। नाज़रीन, ये तव्हांजे साम्हूं आहे, हुनमें दवा बि मिलाई वई आहे टैंकी में ऐं डीज़ल बि मिलायो पियो वञे। ऐं पेट्रोल आहे, डीज़ल आहे? पेट्रोल। अच्छा, पेट्रोल ते मशीन हले थी। ठीकु आहे, डीज़ल ते दवा आहे। ऐं ऑन कैमरा मिलाई पई वञे दवा ऐं डीज़ल मिलायो पियो वञे, जेको टंडो कहिड़ो इलाइक़ो आहे? टंडो गफूर शाह जानिया। हीअ कैमरामैन खे गुज़ारिश कंदसि त डीज़ल बि ॾेखारे त केतिरो पियो आहे। 6 लीटर डीज़ल पियो आहे ऐं हुनमें 300 ml जेका मच्छर मार दवा आहे उहा उनजो इस्तेमालु कयो वियो आहे। हाणे हिन में पेट्रोल विझण खां पोइ इहे जेका हिनमें जानिया चौक ते असां हींअर मौजूदु आहियूं ऐं हिते सॼे हिन इलाइक़े में इहो स्प्रे कयो वेंदो। उनजे हवाले सां ऐं ॿिया अवाम जा कुझु साईं तव्हां सां हिकिड़ो अवाम जा सवाल बि आहिनि। इलाइक़े में अॼु हिकिड़ी ॿी पोस्ट बि हली हुई फेसबुक ते तव्हांजी यूसी जे हवाले सां, त जेको पाणी हिते गंदगी जो जमा थियल आहे बरसातुनि वारो, उहो न कढियो पियो वञे ऐं उनखे अलावा सफ़ाई जो थोरो जेको न ध्यानु न आहे। तव्हांजे नाले इहे अवाम जा सवाल आहिनि, उन ते तव्हां छा चवणु? साईं, असीं निहायती शुक्रगुज़ार आहियूं जेके दोस्त असां ते तनक़ीदूं कनि था, जाइज़ तनक़ीदूं कनि था, उनजी असां भरपूर भरपाव करे सघूं था ऐं कंदा बि आहियूं। ताज़ा हालिया बरसातनि में तव्हां ॾिठो त सरेआम रोडनि ते बि 3 इंजणूं 4 इंजणूं मोटरूं लॻाए डीज़ल जूं असां दरिया में पाणी कढायोसीं। माण्हुनि खे रिलीफ ॾिनोसीं। तव्हां पाण ॾिठो, तव्हांजे साम्हूं आहे। मेयर साहिब जो महिरबानी, मेयर साहिब जी हिदायतनि ॾियनि ऐं सॼो हैदराबाद 2-3 ॾींहंनि में क्लियर साफ़ थी वियो। हालांकि साॻियो हैदराबाद आहे, तव्हां पोयां हलिया वञो ॿियनि मेयरनि जे दौरनि में त इहो साॻियो महीनो पाणी बीठो, बल्कि असां वटि कासिमाबाद में ॿेड़ियूं हलंदियूं हुयूं। ठीकु आहे, बाक़ी जेका सुबुह पोस्ट हली आहे टंडो जानिया में सफ़ाई कोन थी थिए या गटर साफ़ कोन था थियनि, तो साईं बीठा आहिनि, साईं पाण ॿुधाईंदा। अॼु ताज़ो असां हुनखे साफ़ करे चुका आहियूं। सफ़ाई बिल्कुलु साईं, अॼु माण्हू मोकिलियासीं, जो कराई सफ़ाई। पाणी असल में छा त वधीक न भरी पई आहे, उन करे पाणी हले कोन पियो। आया सफ़ाई करे विया आहिनि, बाक़ी पाणी थोरो घणो अंदरि असांजो बीठो आहे। अञा
यूसी चेयरमैन हींअर मौजूद आहिनि तव्हांखे का तव्हांजा रहायशी आहियो रवासी आहियो तव्हांखे जेका बि शिकायत आहे यूसी चेयरमैन जी तव्हां ऑन कैमरा मीडिया जे साम्हूं ॻाल्हाए सघो था। न असां शिकायत इहा कुझु बि न आहे ॿी भई इहा आहे त असांजो पाणी सॼो कढियो वञे गटर सफ़ा कया वञनि असां वटि ॿियो रोड न आहे सॼो हेठो पाणी पी थो वञे इन करे असांखे सीसी ब्लॉक को ठाराए ॾे साईं उहो बहितर आहे सभु खां सर छा छा चवणु चाहियो साईं बिल्कुलु साईं जी ॻाल्हि बिल्कुलु जाइज़ आहे ऐं असां हींअर मेयर साहब मीटिंग कई तक़रीबन जेकी कंटिन्यू ॿ टे ॾींहं न हुन में मेयर साहब असांखे पुराणियूं लिस्टूं बि ॾिनियूं ॾेखारियो ही कमु थिया आहिनि जेके कमु कोन थिया आहिनि तव्हां उन्हनि खे वेरीफाई कयो जेके न थिया आहिनि त असीं वेरीफाई कयूं केतिरा कमु बचियल आहिनि केतिरा रहियल आहिनि कमु रहियल आहिनि टेंडर थियल आहिनि 2025-24 में टेंडर थियल आहिनि जेके 25 में 27 में बिल्कुलु कंप्लीट थींदा बकाया कमु साईं वारनि जो कमु इनशाला हुन लिस्ट में विझी छॾियो आहे उहो हाणे अनकरीब स्टार्ट अच्छा हिकिड़ी ॿी मूंखे कंहिं पर्सनल वीडियो शेयर कई हुई शेरिश नगर जी जेका हिकिड़ी मस्जिद आहे उन मस्जिद जे अॻियां पाणी गंदगी जो बरसाति वारो पाणी जमा थियल आहे ऐं उनजी निकासी जो को बि अमल न कयो वियो उनजे हवाले सां उन्हनि मूंखे हिकिड़ी रिक्वेस्ट कई त तव्हां इहा ख़बर बि हलायो त मां उहा ख़बर न शेयर करे सघियसि मुंहिंजो इहो माना हिकिड़ो ख्यालु हुयो त तव्हां सां इहो साम्हूं कैमरा जे सवाल कंदसि उनजी का तदारक थियो आहे तमामु सुठी ॻाल्हि आहे उहो जीअं कंप्लेन आई त असांजो मेन नालो फुल हुयो मेन नालो फुल हुयो त असल में पाणी असांखे कढणो किथे हो मशीनूं त असां उन्हनि खे ॿ ॾेई छॾियूं आहिनि हिकिड़ी पुराणी पेट्रोल जी मशीन पई आहे 4 इंच वारी 3 इंच वारी ऐं नई मशीन वठी उन मूं वटि फोटू पिया तव्हांखे ॾियां थो उहो तव्हां भले फोटू शेयर कजो हिन बयान सां गॾु उहो साईं मौलवी साहिब खे ॾेई आयुसि साईं मौलवी साहिब उनजो शुक्रियो अदा कयो ऐं महिरबानी कई ऐं मूं वटि सॼो प्रूफ पियो तव्हांखे मोकिले थो छॾियां वीडियो ठही उनजे हवाले सां ॿियो तव्हां जेके तरक़ियाती कम जेके यूसी में पंहिंजा कहिड़ा कहिड़ा तरक़ियाती कम कराया असां मुख़्तलिफ़ तरक़ियाती कम कया आहिनि पहिरीं त असां सभिनी फुर्सत में कट खोलियासीं जिते ट्रैफिक जी तमामु घणी तव्हांजे ऑफिस जे साम्हूं थोरो आहे हिकिड़ो कट आहे मां रिंदो टल ते आहे हिकिड़ो शेरिश नगर ते आहे हिनखे वेकिरो कयोसीं ताकी ट्रैफिक रवानी सां हली सघे ॿियो असां पब्लिक पार्क ठाहियो आहे शेरिश नगर जंहिंजी असीं तव्हांखे खुलेआम दावत ॾियूं था तव्हां सुभाणे अचो ऐं उनखे वेरीफाई कयो ॾिसो कमु थिया आहिनि कोन थिया आहिनि ठीकु आहे 4 नंबर स्कूल आहे गवर्नमेंट प्राइमरी स्कूल शेरिश नगर उनमें 120 फुट जी ड्रेनेज ऐं उनजा बाथरूम माना असां इंस्टॉल कया जेके डैमेज थी चुका हुआ भले मैडम वटि बि फोटू पिया आहिनि असां वटि फोटू पिया आहिनि तव्हांखे ॾींदासीं 100 फुट खनि असां फेवर कया आहिनि ठीकु आहे इन हिसाब सां बाक़ी जेके असां मोटरूं वरितियूं आहिनि स्प्रे कराया आहिनि पंहिंजा तमामु सुठियूं हल्का फुल्का कम जेके तव्हां गिणाए कोन था सघूं किथे हिकिड़ी लाइन विधी आहे फुट माना हिकिड़ी 20 फुटनि जी लाइन विधी आहे 30 ॾींहं त गिणाए कोन था सघूं उहा ऑन बोर्ड आहे केर बि वञे वेरीफाई करे सघे थो ठीकु आहे चेक करे सघे थो ऐं उनखे अलावा लास्ट टाइम जॾहिं आउं पाण तव्हांजे इलाइक़े में आयो हुउसि गटरनि जा ढकन खुलियल हुया उन्हनि जा ढकन वग़ैरह उहे फोटू बि पिया आहिनि असां वटि जेके कॉलर हुआ उहा असांजी स्कीम बेसिकली हुई कोन उहा कंहिं ॿिए इदारे जी स्कीम हुई जेको इदारो नागरजी जे करे हलियो वियो असां हुनजे खिलाफ़ काफ़ी दायूं कुकू कयूं पर हुन कोन कयो पोइ मजबूरी असां पंहिंजे यूसी फंड मां उहो सॼा कम कराया बिल्कुलु उहे असां वटि वीडियोस बि आहिनि फोटू बि असां वटि आहिनि उहे बि तव्हांखे शेयर कजे नाज़रीन तव्हां यूसी 153 जा चेयरमैन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं मेयर हैदराबाद जे संदन चवण आहे त मेयर हैदराबाद काशिफ शोरो जी हिदायत ते यूसी में मच्छर मार स्प्रे जो आगाज़ कयो वियो आहे ऐं अवामी जेकी शिकायतूं उहे बि असां साईं सां शेयर कयोसीं जिन जो तदारक बि कयो ऐं जिन जे हुननि बयान बि ॾिनो आहे त इलाइक़े वासियुनि बि इहो चवणु आहे त इलाइक़े में जेका सफ़ाई जो सुथराई जो जेको निज़ाम आहे हुनखे बहितर बणायो पियो वञे ऐं वधीक हुननि जूं कोशिशूं जारी आहिनि